मातली जा रहवासियो अज असी फैमिली पार्क जो इन मौजूद आयूं। ही तक सामू दिखाया पे ही पार्क है जिते करोड़ों रुपया खर्च किया विया उहे सिंध हुकूमत खर्च कया ऐं वरी तव्हांखे ॾेखारियां थो त उन पार्क जी जेका हींअर हशर कयो वियो आहे साम्हूं जी जेका सूंहं आहे उहा उजाड़ी ऐं तबाही बर्बाद कई वई आहे। इन ई वरी साॻे पार्क ते टे दुकान ही जेके आहिनि से हिन साइड ते ठाहिया पिया वञनि ऐं वरी इन गेट जे वरी जेको हिन तरफ़ बाज़ार ऐं गोल चक्रे वारी जेका साइड आहे उन तरफ़ वरी 5 दुकान पिया ठाहिया वञनि ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ते टोटल दुकान जेके आहिनि उन ते 8 ठाहिया पिया वञनि। हिन फैमिली पार्क ते हिन वक़्तु हिन पार्क ते करोड़ों रुपया ख़र्च करण खां पोइ हिन ते हिनखे ढाहे वरी उन्हनि ते कंस्ट्रक्शन कई बि वञे। गुज़िरियल 15 सालनि खां जेको हिन जानवरनि जी अस्पताल तां हशर कयो वियो उहो अतली आहे, सभु माण्हू ॼाणनि था। हिन मातली शहर में हिकिड़ो प्रोजेक्ट जंहिंखे फैमिली पार्क जो नालो ॾिनो वियो ऐं उहो प्रोजेक्ट बॉयज़ कॉलेज जे ग्राउंड ते लॻाइण जी कोशिशूं कयूं हुयूं, लेकिन चंद माण्हुनि उन्हनि ते एतिराज़ कयो जंहिंजे करे पुराणी जानवरनि जी अस्पताल उन ख़तमु करे वरी हाणे उन मथां नओं पार्क ठाहियो वियो जेको करोड़ों रुपया सिंध हुकूमत में ख़र्च कयो, जंहिंजो तव्हां पोयां मंज़र ॾिसी रहिया आहियो त फैमिली पार्क ठहियो। लेकिन कुछ वक्त खां पोइ ज़िला कौंसिल बदीन जे अख्तियार दावा कई त ही जेको प्लाट आहे ही जेका अस्पताल हुई इहा असांजी हुई, इन जी मालिकी जेका ज़िले कौंसिल बदीन जी हुई। उन करे हुननि हिकिड़ो नंढिड़ो साइन बोर्ड बि हणी छॾियो त फैमिली पार्क डिस्ट्रिक्ट काउंसिल जी मिल्कियत आहे। त ज़िला काउंसिल पंहिंजो इहे अख्तियारात इस्तेमालु करे आहे ऐं चवे आहे त ही प्लाट असांजो आहे, त ही हेॾी वॾी कंस्ट्रक्शन कोन थिया, ही हेॾो वॾो पार्क कोन हिन ते ठाहिया, ही हिते असांजा करोड़े रुपया जेके आहिनि उहे ज़ाया कोन थिया। PPMPA उन दावा कई त ही मूं मंज़ूर करायो, जॾहिं त डिस्ट्रिक्ट काउंसिल ज़िला बदीन जो अख्तियार चवंदियूं त ही प्लाट असांजो आहे, जॾहिं त जानवरनि जी बीमारी खां बचाव जो जेको खातो आहे उहे चवंदा त ही जानवरनि जी अस्पताल असांजी आहे। इन्हनि सभिनी खे इहो ॿुधाईंदा चाहियूं त ही न ज़िला काउंसिल जी मिल्कियत आहे, न सिंध हुकूमत जी मिल्कियत आहे, न ही लाइव स्टॉक वारनि जी जेका ही मिल्कियत आहे, ही दौलत आहे, ही मिल्कियत आहे, त ही अवाम जी मिल्कियत आहे, ही अवाम जो पैसो आहे, ही अवाम जी दौलत आहे। हिन ते केर बि इहा दावा न करे त ही असांजी मिल्कियत आहे। ज़िला काउंसिल जी मिल्कियत मां जेकर ढाहिया पिया वञनि त उहा ज़िला काउंसिल जी मिल्कियत न पर उहा अवाम जी मिल्कियत आहे। सिंध हुकूमत पारां हिन ते करोड़ रुपया ख़र्च कया आहिनि, इहा बि अवाम जी मिल्कियत आहे। ॿिन्ही पासनि खे अवाम जी मिल्कियत खे लुटियो वियो आहे। जॾहिं त इन जानवरनि जी अस्पताल 15 सालनि खां इन्हनि ते फंड अचनि पिया उहे पुछा कोन थी कई वञे, इन जा डॉक्टर कहिड़ी जॻह ते आहिनि उहा पुछा कोन थी कई वञे, हिते जा वेटरनरी जेके डॉक्टर आहिनि उहे कहिड़े पासे हिन जूं जानवरनि जूं मेडिसन जी दवाऊं पिया कनि उहा पुछा कोन थी कई वञे। लेकिन ही हिन प्लाट जी मालिकी ते पूरी तरह हिननि जो सुट मुदो पियो आहे त ही पार्क मुंहिंजो आहे, ही पार्क सिंध हुकूमत जे तरफ़ां मूं ठारायो आहे। के चवनि पिया त ही पार्क वारी मिल्कियत असांजी आहे, के चवनि पिया असांजी डिस्ट्रिक्ट काउंसिल जी मिल्कियत आहे, लेकिन इहो असीं मज़ाक था सम्झूं। असीं सम्झूं था त ही जेको पार्क आहे ही पार्क जेके ठहियो आहे त हिनखे पार्क खे पार्क रहण ॾियनि, पार्क ढाहे वरी दुकान ठाहे वरी बि असांजी मिल्कियत जो मज़ाक कयो वियो, इहो भोग कयो वियो। इहो हाणे कंहिं सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हिते जी आवाम हाणे जागी पई आहे, हिते जा माण्हू हाणे माण्हू खे ख़बर पइजी वई आहे, हिते जो हर माण्हू हाणे ॼाणे थो, मातली जे हर फर्द माण्हू खे इहा ख़बर आहे त ही जेको पार्क ठहियो वियो आहे मिल्कियत ज़िला काउंसिल जी थी वई आहे। इन में बि आवाम खे एतिराज़ कोन्हे, लेकिन इन पार्क खे पार्क रहण ॾिनो वञे। जेका जानवरनि जी अस्पताल 15 सालनि खां हिननि में अटे में लूण बराबरि हलंदी हुई, हिन वक़्तु बि उनजा फंड अचनि पिया, हिन वक़्तु बि उनजा ऑफिसर वेठा आहिनि, हिन वक़्तु बि उनजो अमलो आहे, हिन वक़्तु बि ही रिकॉर्ड में आहे। आख़िरकार इन अस्पताल जी जांच करण जे बजाए इहो जेको सुट हिन जो मुदल आहे उहो सुट फौरी तौर हिननि खे सम्झाइणु घुरिजे। ॿी सूरत में हिते जी आवाम जेका आहे उहा हाणे जागी पई आहे। मातली जी आवाम हाणे कोर्टनि जो रुख करे रही आहे। मातली जी आवाम हाणे पार्क सां जेका चुरांद कई वई आहे इन चुरांद जी जेका असां हिसाब ज़रूरु वठंदी। कैमरा टीम सां गॾु हसन पवर, मातली।